जने मूसा जेल में हुयो त खौफ हुयो, पर हाणे को भी खौफ ना है। नैना, पर मुखे अञा भी खौफ आहे त तोखे किथे को नुकसान न पहुचे। सिंधु, पर हाणे मौत भी आयो त कफन ॾियण वारो मूसा त गॾु आहे न। मरन तुंहिंजा दुश्मन, खुदा कंदो त तू बाक़ी जिंदगी मूसा सां गुजारींदी। इहो मुंहिंजो ख्वाब कॾहिं भी कोन पूरो थींदो सिंधु। ही ज़ालिम ज़मानो कॾहिं भी मूंखे जीअण कोन ईंदो। हाँ नैना, हिन माशरे में असां औरत जी मर्ज़ी खे केर बि नाहे पुछंदो। पर तूं खुश नसीब आहे सिंधु, तुंहिंजो पीउ तुंहिंजे चवण में आहे। ही मुंहिंजो पीउ न आहे, मुंहिंजो चाचा आहे। मां जॾहिं नंढी हुयमि त मुंहिंजो बाबा गुज़ारे वियो हो ऐं उन खां पोइ असांखे चाचा पाले वॾो कयो ऐं मुंहिंजी ॿिनि भेणुनि जी शादी भी करायूं। बाक़ी मां आहियां। पर तोखे कुर्ब त पीउ खां वधीक ॾींदो आहे ऐं तुंहिंजो सोट दरिया खान तुंहिंजी हद खां वधीक इज़त कंदो आहे। हाँ नैना, मां वॾी खुश नसीब आहियां। बाबा खां पोइ बाबा जेतिरो प्यार कंदड़ चाचा मिली वियो ऐं मूंखे यतीम थियण जो एहसास भी न ॾियारियईं। अम्मा, ओताक ते दरिया खान ॻाल्हि पियो करे त जल्द मूसा तोखे वठण ईंदो। मां भी मूसा जे इंतजार में आहियां चाचा। सोचां थी त जल्दी निकिरी वञां, किथे मुंहिंजे करे तव्हां मथां न मुसीबत अची वञे। तुंहिंजे करे असांजे मथां का भी मुसीबत न ईंदी, उन जे लाइ तूं परेशान न थी। वरी भी हिते खौफ त रहे थो न। खौफ त ज़िंदगी जो हिस्सो आहे मुंहिंजी अम्मा। तूं जिथे भी वेंदीअ न, इहो खौफ तुंहिंजो पीछो कोन छॾींदो। मूंसां सां गॾु हूंदी आहियां न, पोइ सभु खौफ ख़तम थी वेंदो आहे। माण्हूअ खे जंहिंजो सहारो हूंदो आहे न, उहो गॾु हूंदो आहे त सभु खौफ लही वेंदा आहिनि। उनजे करे राति ॾींहुं दुआऊं घुरंदी आहियां, मूंसां अचे ऐं मूंखे वठी वञे ऐं अहिड़ी जाइ ते वठी वञे जीअं नवाब खान जो पाछो भी न पहुची सघे। अम्मा, मालिक तोसां भलाई कंदो। खुदा कंदो त तूं हिननि ज़ालिमनि जी पहुच खां तमामु घणो परे निकिरी वेंदी। ज़ालिम त हाणे क़बर ताईं पीछो कोन छॾींदा, पर मूंसां सां गॾु रहण में मां फ़ख्र महसूस कंदसि। दिल चवे थी दम ॾियां त मूंसां जी ॿाहुनि में ॾियां। ज़िंदगी में असां हिकु त न थी सघियासीं, पर मरी त गॾु सघूं था। मालिक साईं तव्हां ॿिन्हिनि खे वॾी ॼमार ॾींदो। अल्लाह कंदो बाक़ी ज़िंदगी गॾु गुज़ारींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।